नाज़रीन, न्यूयॉर्क में परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी सरबराही में 77 मुल्कनि जो इजलास थियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी इजलास खे ख़िताब कंदे चयो आहे त मौसमियाती तब्दीली सबबि पाकिस्तान सभ खां वधीक मुतासिर थियो आहे। ॿोॾि सबबि पाकिस्तान जा 3 हिस्सा पाणी में ॿुॾल आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पाकिस्तान ॿोॾि सूरतहाल खे मुंहुं ॾेई रहियो आहे। गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल बि पाकिस्तान जो दौरो कयो, जंहिं ते पाकिस्तान हुन जो थोराइतो आहे। ॿोॾि मुतासिरनि खे ख़ुराक जी ज़रूरत आहे। तरक़ी याफ़्ता मुल्क ग़रीब अवाम जी ख़िदमत लाइ अॻिते अचनि। नाज़रीन, ताज़ा तरीन ख़बर अवां सां हिकु भेरो ॿीहर शेयर करे रहिया आहियूं त न्यूयॉर्क में परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी सरबराही में 77 मुल्कनि जो इजलास थियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी इजलास खे ख़िताब कंदे चयो आहे त मौसमियाती तब्दीली सबबि पाकिस्तान सभ खां वधीक मुतासिर थियो आहे। ॿोॾि सबबि पाकिस्तान जा 3 हिस्सा पाणी में ॿुॾल आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पाकिस्तान ॿोॾि सूरतहाल खे मुंहुं ॾेई रहियो आहे। गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल बि पाकिस्तान जो दौरो कयो, जंहिं ते पाकिस्तान हुन जो थोराइतो आहे। ॿोॾि मुतासिरनि खे ख़ुराक जी ज़रूरत आहे। तरक़ी याफ़्ता मुल्क ग़रीब अवाम जी ख़िदमत लाइ अॻिते अचनि।